अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु मुनफ़रद ऐं तमामु बहितरीनु गेम जे बारे में जेका न फ़क़ति खेॾण जे लाइ आहे पर उनखे इस्तेमालु कंदे उनखे खेॾंदे तव्हां पंहिंजी ॼाण में इज़ाफ़ो करे सघो था ऐं कंहिं बि क़िस्म जी टेस्ट ख़ासि करे तालीमी खाते में मास्तरी जे लाइ जीअं GST PST वारा जी जेका टेस्ट आहे IBS अखर वठंदी, उनखां अलावा मेडिकल जी का टेस्ट आहे, तव्हांजी इंजीनियरिंग जी टेस्ट आहे, यूनिवर्सिटी में एडमिशन वठण जे लाइ तव्हां मतिलबु त कंहिं बि क़िस्म जी टेस्ट ॾियो था, उन सां रिलेटेड उन सां मिलंदड़ जुलंदड़ सभई सवाल MCQs ऐं उन्हनि जा जवाब ऐं हिकु नए अंदाज़ में हिकु मुनफ़रद अंदाज़ में जोड़ियल हीअ एप्लीकेशन आहे जेका तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो पहुचाईंदी ऐं हीअ सिंध जे तमामु भलोड़ डेवलपर राजा सांद पारां तयारु कई वई आहे। सो अचो त हिन गेम जो मुकमल रिव्यू कयूं ऐं तव्हांखे ॾेखारियां त हीअ गेम किथां डाउनलोड कजे, कीअं डाउनलोड कजे, कीअं इस्तेमालु कजे, सभु कुझु हिन वीडियो में पूरो ज़रूरु ॾिसंदा। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों प्ले स्टोर ते वञी करे तव्हां यूनिवर्सल MCQs PST GST लिखी सर्च करे सघो था या वरी तव्हां डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक ते क्लिक करे बि हिन एप्लीकेशन खे डाउनलोड करे सघो था। तमामु नंढड़ी एप्लीकेशन आहे, मुंहिंजे ख़्याल में 7.73 MB जी आहे, माना 8 MB जी बि 8 मुकमल MB जी बि न आहे ऐं हिन जी रेटिंग तमामु भली आहे। जंहिं बि हिनखे डाउनलोड कयो आहे ऐं दुनिया मां उन तमामु सुठी रेटिंग ॾिनी आहे। अॻिते हली हिन एप्लीकेशन जो एड पिणु लॻायो वेंदो। हिन में मज़े जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां कंहिं ॿिए सां मुक़ाबिलो बि करे सघो था। हिन में सभ खां पहिरीं तव्हांखे साइन अप या वरी लॉगिन करणी पवंदी। सो जेकॾहिं तव्हां हेठि ॿ ऑप्शन मिलनि पिया तव्हांखे, तव्हां गूगल जो अकाउंट आहे त उन सां लॉगिन करे सघो था या वरी जेकॾहिं तव्हां ईअं ई हिनखे टेस्ट करणु चाहियो था त एज़ अ लोकल होस्ट तव्हां हिन में दाख़िल थी सघो था। बहितर रहंदो तव्हां हिन में लॉगिन कयो। सो लॉगिन तव्हां गूगल जे अकाउंट सां करे सघो था या वरी लॉगिन ते साइन अप ते क्लिक करे तव्हां हिन में साइन अप करे सघो था। साइन अप करण जो इहो फ़ाइदो आहे जो तव्हां ते बटल क्विज़ जेकी आहे उहो करे सघो था कंहिं ॿिए दोस्त सां या वरी तव्हां क्विक प्ले ते क्लिक करे अकेला मतिलबु इनफ़िरादी तौर ते बि हिन में गेम खेॾी सघो था। हिते तव्हांखे काफ़ी सारी कैटेगरीज़ मिली वेंदियूं जिन में एजुकेशन आहे, इंग्लिश आहे, एवरीडे साइंस आहे, काफ़ी कुझु ऐं तालीम सां रिलेटेड तक़रीबन सभई कैटेगरीज़ मौजूदु आहिनि। सो असां सिलेक्ट कंदासीं मिसाल तौरु क्लासरूम लेवल 1। सो हिते जेको पहिरियों सुवालु आहे उहो आहे लिटरल मीनिंग ऑफ सुपरविजन इज़। हाणे टाइम मथे हली वियो 30 सेकंड ऐं 30 सेकंड जे अंदरि मूंखे हिन मां जवाबु सुपरवाइज़ नॉलेज एंड सर्विस ऐं सीनियर नॉलेज एंड पावर। जेकॾहिं तव्हां ग़लति कयो था त सही वारो साए कलर जो थी वेंदो ऐं ग़लति वारो ॻाढ़े कलर जो थी वेंदो। हिन पासे तव्हां ग़लति जी लेवल ॾिसी सघो था, हुन पासे तव्हां करेक्ट जी लेवल ॾिसी सघो था। ऐं उनखां अलावा जेकॾहिं तव्हांखे पढ़ण में कोन थो अचे त तव्हां नंढड़ी माइक ते क्लिक करे हिन जो आवाज़ बि ॿुधी सघो था छा लिखियलु आहे। इन टीचिंग लर्निंग प्रोसेस सुपरविजन इज़ यूजुअली कैरिड आउट बाय। बहरहाल आउं हिकु सही करे वियो आहियां, शुक्र आहे। ठीकु आहे, उनखां अलावा तव्हांखे स्क्रीन रिकॉर्ड करे जेकॾहिं ॾेखारियां कीअं असां ईंदासीं। इस्लामियात आहे, केमिस्ट्री आहे ऐं हाणे आउं सिलेक्ट करियां थो कंप्यूटर खे ऐं लेवल 1 अ कलेक्शन ऑफ सिस्टम प्रोग्राम्स दैट कंट्रोल एंड कोऑर्डिनेट्स और बहरहाल ऑपरेशन सिस्टम मतिलबु त ऑपरेटिंग सिस्टम ई आहे। सो ऑपरेटिंग सिस्टम ते ठोकियूं था अला वॾो आहे। ओके, ऐं उनखां पोइ विच टेक्नोलॉजी इज़ यूज़ कम्पैक्ट डिस्क। मुंहिंजे ख़्याल में इहा आहे लेज़र, पर हिनखे जेकॾहिं आउं करियां थो मैकेनिकल या इलेक्ट्रॉनिक बहरहाल। ऐं उनखां पोइ आहे हू इज़ द फाउंडर ऑफ इंटरनेट। केरु आहे? चेरिस बेबी? न न न न न न बिन्स रिच वेंट
कैफ ये वर्ल्ड वाइड वेब ठाही। अच्छा ऐं उन खां पोइ आहे मेन मथे व्हाट टाइप ऑफ ऑपरेटिंग सिस्टम MS DOS इज़ मुंहिंजे ख़्याल में कमांड लाइन इंटरफेस आहे। ओके ऐं उन खां पोइ आहे गीगाबाइट्स इक्वल टू 124 मेगाबाइट्स 1024 मेगाबाइट्स। सो तव्हां हिन मां कंहिंखे बि सिलेक्ट करे सघो था पर मेगाबाइट्स ई थींदो। सो सही आहे, करेक्ट आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था हुन पासे मुंहिंजा नंबर काफ़ी वधी विया आहिनि। सो अहिड़े हिसाब सां जेके सही हूंदा तव्हांजा वधंदा वेंदा। शुक्र आहे मालिक जो आउं 6 सही जवाब ॾेई चुको आहियां ऐं रुगो 2 मूं ग़लति ॾिना आहिनि 21 मां। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन में तव्हां कॉइन्स खटी सघो था। अॻिते हली हिन में को प्रीमियम फीचर अचे जेको तव्हां हुन कॉइन्स सां ख़रीदो करे सघो था। बहरहाल ही तमामु यूज़फुल ऐं तमामु फ्रेंडली एप्लीकेशन आहे जेका ख़ासि करे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके PST GST जे टेस्ट जे लाइ तयारी करे रहिया आहिनि त उहे हिन एप्लीकेशन खे हिकु भेरो ज़रूरु आज़माइनि, पहिरीं आज़माइनि पोइ एतबार कनि। लिंक डिस्क्रिप्शन में आहे, तव्हां वञी करे हिन एप्लीकेशन खे इंस्टॉल कयो ऐं इंजॉय कयो। ऐं मिलंदो तव्हां अॻी वीडियो में, पर उनखां अॻु जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे अञा ताईं लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो ऐं कमेंट में पंहिंजो रायो लिखो त हीअ एप्लीकेशन तव्हां कीअं लॻी। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे ऑल ते क्लिक करे छॾियो जीअं ईंदड़ हर नई टेक्निकल सिंधी वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।